जी नाज़रीन, जमाल वारे इलाइक़े में आम ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया। करमपुर जमाल डोरो वारे इलाइक़े जमाल करमपुर थाने जी हद ओट हमज़ो खान लाड़ो वटि नामालूम हथियारबंदनि पारां बाजकाणी बिरादरी के नौजवान खां मोटरसाइकिल फुर की कोशिश दौरान मज़ाहिमत ते हथियारबंदनि गोलियूं हणी मोटरसाइकिल मालिक मेवो बाजकाणी के शदीद ज़ख़्मी करे फ़रार थिया। इतलात हद जी जमाल पुलिस वाक़े वारे हंधि पहुती। पुलिस ऐं ॾोहारनि में मुक़ाबिलो फायरिंग जी ॾे वठि मोटरसाइकिल सवार ॾोहारी पंहिंजी मोटरसाइकिल छॾे फुर थियल मोटरसाइकिल काहे फ़रार थी विया। पुलिस ज़ख़्मी नौजवान के पुलिस मोबाइल ज़रिए इमरजेंसी में करमपुर सिविल अस्पताल आंदो। इब्तिदाई तिबी इलाज खां पोइ गणती जोगी हालत में ज़ख़्मी के करमपुर सरकारी एम्बुलेंस ज़रिए लाड़काणे अस्पताल रेफर कयो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो जॾहिं त इलाइक़े में कर खयल बदअमनी सभु ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।